सूरत النور जी आयत नंबर 21 खां तिलावत आहे। अॻे रुको जे अंदरि हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां तोहमत लॻी ऐं हिन तोहमत खां बाद में अल्लाह से क़ुरान जा हीअ ॿ रुकू नाज़िल फरमाया। हीअ ॿिए रुको जी इब्तिदा आहे ऐं इहो ॿियो रुकू बि उन ई वक़्त में नाज़िल थियो जंहिं वक़्त में उहो पहिरियों रुकू नाज़िल थियो। अल्लाह से इन जे अंदरि अम्मा आइशा सिद्दीक़ काइनात रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाक दामनी खे क़ुरान जे अंदरि नाज़िल फरमाए करे क़यामत ताईं ईंदड़ जेके बि इंसान आहिनि उन्हनि खे ॿुधाइणु फरमाईं त जंहिंजो अम्मा आइशा जी सदाक़त ते ईमान आहे उहो मुस्लमान आहे, जंहिंजो अम्मा आइशा जी सदाक़त ते उनजी दयानत ते ऐं उनजे सचे हुजण ते ईमान न आहे उहो पको काफ़िर आहे। अल्लाह जे क़ुरान जो जेको मुनकर आहे काफ़िर आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हुकमनि जे अंदरि एॾो मज़बूत आहे, एॾो रब जो हुकुम, एॾा अल्लाह पाक जा हुकुम पका आहिनि जो उन्हनि जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो इंसानु कंदो त उनजी गुंजाइश ई न रहंदी। जेकॾहिं कंहिं इंसान जो अबो काफ़िर थी करे मरी वियो उनखे अक़ीदो रखिणो पवंदो त हाओ जेकॾहिं अबो काफ़िर थी मरी वियो त जहन्नम में वेंदो। इहा हिकिड़ी हक़ीक़त इंसान खे तस्लीम करणी पवंदी। जेसीं ताईं हिन हक़ीक़त खे तस्लीम न कंदो अल्लाह जे क़ुरान जे मथां ईमान सचो ऐं पुख़्तो न थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा बि चाचा जिन ईमान न आंदो ऐं उहे जॾहिं कुठा विया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाज़े तौर ते इहो पैगाम ॾियणु फरमायो त वाक़ई इहे मुंहिंजा चाचा अबू जहल, अबू लहब एंड कंपनी जिन ईमान न आंदो हता कि अबू तालिब बि भली हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वालिद साहब आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी परवरिश जे अंदरि उनजो वॾो किरदारु आहे। पर अल्लाह जे हबीब फरमायो हदीस पाक जे अंदरि अचे थो फरमाईंदा अल्लाह पाक इन पालण जे करे मूंखे पालण जे करे रब से उनजे मथां थोरो खणी अज़ाब जी घटिताई कंदो पर उनखे जन्नत पोइ बि नसीब न थींदी, पोइ बि उनखे अज़ाब जी जेका आहे सज़ा उनखे चकणी पवंदी। अल्लाह पाक जो कानून आहे। तंहिंजे करे इहा शइ इंसान खे तस्लीम करणी पवंदी त जेको अल्लाह जो हुकुम आहे सचो आहे। ऐं जेकॾहिं इहा शइ तस्लीम न कंदो त पोइ जेको आहे क़ुरान ते ईमान ई कोन्हे। जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमायूं त आख़िरत जे अंदरि जॾहिं हिसाब किताब वाक़ई थींदो उन वक़्त में हिकिड़ो शख़्स बादशाह जेको हूंदो पंहिंजे वक़्त जो उनखे अलाह घुराईंदो। फरमाईंदा उनखे घुराईंदो हद कज़ब जे मामले में त फलाणे जेका आहे मर्द ते फलाणे औरत ते हद कज़ब लॻी। हद कज़ब माना कंहिं ते तोहमत आणे माण्हू कंहिंजे मथां तोहमत आणे ऐं उहा साबित न थिए, इहा हद कज़ब चइबी, हिनखे 80 कोड़ा लॻंदा। ऐं हिननि जिन जेको आहे टिनि ॼणनि सहाबा जे अंदरि जिन अम्मा आइशा सिद्दीक़ा जे मथां बग़ैर कंहिं सबूत जे बग़ैर कंहिं साबितीअ जे तोहमत ई हिननि खे बि सज़ा मिली। 80 कोड़ा लॻा हिननि खे सज़ा मिली। ईअं न आहे त साहबी आहे। अल्लाह तबारक व तआला हुकुम नाज़िल फरमायो फरमाईं त दुनिया जे अंदरि तव्हांजी तहारत हिन में आहे, तव्हांखे 80 कोड़ा लॻंदा भली रसूल जा ख़ादिम आहियो। पर अल्लाह तबारक व तआला जो जॾहिं हुकुम अची वियो रब जे हुकुम जे मुताबिक़ साहबी हुजे या ग़ैर साहबी हुजे उनजे मथां अल्लाह पाक जो हुकुम जारी थींदो। पोइ हिकिड़ी अलॻि शइ आहे त जेके अल्लाह जा हुकुम उन्हनि जे मथां जारी थिया उन खां बाद में अल्लाह पाक उन्हनि जी पाकई जो ऐलान फरमायो, माफ़ी जो ऐलान अल्लाह साईं फरमायो और मां हुनखे माफ़ु करे छॾियो। हाणे उन्हनि में कंहिं बि क़िस्म जे शक ऐं शुबे करण जी गुंजाइश इंसान वटि आहे। त अहिड़े नमूने सां मुआर्ज़ कयमि त अम्मा आइशा जे बारे में इहे ॿ रुकू नाज़िल थिया, उन्हनि मां हीअ ॿिए रुकू जी इब्तिदा आहे। अल्लाह पाक ईमान वारनि खे मुख़ातिब थी करे फरमायो फरमाईंदा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिउ ख़ुतुवातिश शैतान वमन यत्तबि ख़ुतुवातिश शैतान फइन्नहु यअमुरु बिल फ़हशाइ वल मुनकर वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदा वलाकिन्नल्लाह युज़क्की मन यशा वल्लाहु समीउन अलीम। क़ुरान फरमायो त ईमान वारो तव्हां शैतान जे विखुनि जे पोयां न लॻो, शैतान जे विखुनि जे पोयां न लॻो, शैतान जी ताबेदारी न कयो, शैतान जे कमनि जे तव्हां पोयां न लॻो। जेकॾहिं तव्हां अल्लाह जे हुकमनि जी ताबेदारी कंदा रब तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत खे सिंगारणु फरमाईंदो। पर तव्हां शैतान जी ताबेदारी कंदा, शैतान जी ताबेदारी जे करे आख़िरत जे अंदरि त ख़्वारी आहे ई आहे, दुनिया जे अंदरि बि रब तव्हांखे रुसवा ऐं ख़्वार करणु फरमाईंदो। फरमाईंदा
ला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, तव्हां शैतान जे विखुनि जी ताबेदारी न कयो। वमन यत्तबिउ ख़ुतवात शैतान फइन्नहु यअमुरु बिल फहशाइ वल मुनकर, फरमाईंदा जेको शैतान जे इन विखुनि जी ताबेदारी कंदो फइन्नहु यअमुरु बिल फहशाइ वल मुनकर, फरमाईंदा पोइ इहो हुकुम कंदो फाहिश जो ऐं बुराईअ जो। जेको फाहिश ऐं बुराई जो हुकुम कंदो, इहो फाहिश ऐं बुराई जो हुकुम करण वारे जे मथां अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब नाज़िल थींदो। जहिड़ी सज़ा शैतान खे अहिड़ी सज़ा हुनजे ताबेदार खे। बाबा जहिड़ो उन शैतान जो अॻुवाण उन्हनि जो, अहिड़ा वरी कारकुननि खे शैतान खे बि जहन्नम में, उन शैतान जा कारकुन उहे बि जहन्नम में। फरमाईंदा वलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदा, जेकर अल्लाह जो फज़ल न हुजे अव्हां जे मथां ऐं रब जी रहमत न हुजे हा, रब साईं तव्हांखे गुनाहनि खां पाक न करणु फरमाया हा। अल्लाह पाक हिन सहाबा जे बारे में पाकाई जो ऐलान नाज़िल फरमायो, फरमाई उन्हनि खां ग़लती थी वई, पर जॾहिं उहे पेशेमान थिया वरी पंहिंजी ग़लतीअ ते अचे तौबा कयूं, अल्लाह पाक हुक्म जे मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन्हनि खे कोड़ा बि हणाया, हद बि जारी कराई। हद जे जारी फरमाइण खां बाद में रब साईं उन्हनि जे लाइ पाकाई जो ऐलान क़ुरान जे अंदरि नाज़िल करणु फरमायो। तंहिंजे करे सहाबा किराम जे बारे में पाकाई जो ऐलान अल्लाह पाक क़ुरान जे अंदरि जारी करणु फरमायो। ऐं इन्हनि जे बारे में जेके ख़ुसूसन ख़ुलफ़ाए राशिदीन आहिनि ऐं इहे अल्लाह जा प्यारा बाना ख़ुसूसन जेके उम्मुल मोमिनीन आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं घरवारियूं, जिन खे अल्लाह फरमायो त अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, फरमाई त नबी जेको आहे मोमिननि जे लाइ सभ खां वधीक औला आहे, ऐं फरमाई त उन जूं घरवारियूं तमामु ईमान वारनि जूं अमड़ियूं आहिनि। हाणे अमड़ियुनि खे जेकॾहिं को ॻाल्हाए त इहो त गैरतमंद चइबो ई न, इहो त पहिरें क़िस्म जो जेको आहे छा चइबो बदकार चइबो, जेको पंहिंजी अम्मा खे ॻाल्हाए। क़ुरान जा एॾा जेके आहिनि चिटा लफ़्ज़, क़ुरान जूं चिटियूं हक़ीक़तूं, उन खां बाद में मुस्लमाननि जे रूप जे अंदरि इहे राफ़ज़ी वेही करे चवे त वाह हे जेके साहबी फिरियो, हिन जेको अम्मा फातिमा जो हक़ु खाधो, पहिरें ख़लीफ़े जेको अम्मा फातिमा जो हक़ु खाइयो, ऐं ॿिए ज़ालिमनि खे इहा बि ख़बर न आहे, अहिड़ा पहिरें नंबर जा दज्जाल जो उन्हनि खां अकुल बि ख़ता थी वञे त वरी उन्हनि खे इहा बि ख़बर न पवंदी आहे त ॻाल्हायूं था। इन्हनि खां जेकॾहिं इहो माण्हू सवाल करे चवे अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हज़रत सैयदना सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु बाग़ फ़िदक़ मां जेकॾहिं हिसो न ॾिनो, इहो हिकिड़ो तवील वाक़ियो आहे, कॾहिं मां इहो तफ़सील सां ज़िक्र कंदुसि। जेकर उन मां हिसो न ॾिनई त अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी न्याणी हुई, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं जेके अज़वाज मुतहरात आहिनि, जंहिंमां ॿियनि खे त छॾियो, भला अबू बकर सिद्दीक़ जी पंहिंजी धीअ हज़रत आइशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा रसूलुल्लाह जी घरवारी हुई। धीअ जो जहिड़ी तरह हक़ु लॻंदो आहे पीउ जी मिल्कियत में, अहिड़ी तरह घरवारी जो बि हक़ु लॻंदो आहे। जेकॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ धीअ खे न ॾियणु फरमायो हक़ु, त भला पंहिंजी जेका अम्मा आइशा जेका रसूलुल्लाह जी घरवारी उनखे भला हक़ु ॾिनई? इहो त को काफ़र बि कोन चवंदो हुनखे हक़ु ॾिनई, आहे ई कोन न। छाजे करे जो सैयदना सिद्दीक़ पर इंसाफ़ कयो, उन इहो ॿुधायो त असुल जेको बाग़ फ़िदक़ जो जेको आहे इहो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे इहे ग़रीब साहबा ऐं मिस्किन जेके रहंदा हुया न, उन्हनि जे ख़ैरात जे लाइ, उन्हनि जे सदक़े जे लाइ साईं जन वटि जेको कस्टडी जे अंदरि हुयो, जीअं हुकूमत हुकुमरान जे कस्टडी में जेका शइ ममलिकत जी मिल्कियत हूंदी आहे, बाग़ फ़िदक़ बि ममलिकत जी मिल्कियत हुई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाती मिल्कियत न हुई। इन जे करे इन मां हिसो न सैयदना अम्मा आइशा खे हिसो हज़रत अबू बकर साईं ॾिनो, न वरी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ॾिनो। हुन इंसाफ़ कयो न, ऐं न वरी उन्हनि को इन मामले ते को एॾो वॾो बहस शुरू कयो जो पाण में हिक ॿिए सां विड़ान शुरू कनि। सैयदना अली मुर्तज़ा खां वधीक को बहादुर आहे, को आहे ई कोन। उन्हनि त कॾहिं सिद्दीक़ सां कॾहिं इन ॻाल्हि ते लड़ाई कोन कई, अम्मा फातिमा ते हिन ते लड़ाई कोन कई। त पोइ अॼोको जेको आहे इहो राफ़िज़ी कुतनि घुमाइण वारो, इहो छो थो जेको आहे सैयदना सिद्दीक़ जे मथां ॾींहों ॾींहुं जेको आहे मोटीअ जे करे भौंके त अम्मा फातिमा हक़ु न ॾिनई। हुननि पाण जॾहिं हक़ु न वरितो, हुननि जेको या त थी सघे थो हिकिड़ी ॻाल्हि आहे, हुननि ॻाल्हि सम्झी हुजे, जेके न बि सम्झी हुजे त उन्हनि जेको इन ॻाल्हि ते इत्मीनान जो इज़हार कयो हुजे, तॾहिं त ख़ामोश रहनि। हिकिड़ी बि हदीस कोन था ॿुधाए सघनि, हिकिड़ो बि असरु नथा ॿुधाए सघनि जंहिंजे अंदरि अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा लड़ियूं। वरी जॾहिं इहा ॻाल्हि कंदो न, चवंदा इहा हदीसूं हुननि ग़ाइबु करे छॾियूं, हलो बाबा वॾी मनसूबाबंदी ठाही आहे, हुननि हदीस अहिड़ी ग़ाइबु करे छॾी। सो बहरहाल अर्ज़ु कयूं त अल्लाह पाक उन्हनि जी पाक दामनी जो ऐलान क़ुरान जे अंदरि करणु फरमाए वलाकिन अल्लाह युज़क्की मन यशा, फरमाई त पर अल्लाह पाक पाक करणु चाहियो जंहिंखे बि घुरियो रब हुनखे पाकाई जो ऐलान हुनजो करणु फरमायो। अल्लाहु समीउन अलीम, ऐं अल्लाह तबारक व तआला ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। वला यतलि उलुल फ़ज़्लि मिनकुम वस्साअति अन युतू लिल क़ुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन। हाणे इन आयत जे शान नुज़ूल जे अंदरि मां अर्ज़ु कयां त इन तोहमत वारनि मुस्लमाननि जे अंदरि हिकिड़ो हज़रत मिस्ता बि हुयो, जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ख़ालाज़ात जेको आहे भाउ हुयो, या जेको आहे भाणे जो हुयो, या अहिड़ो कुझु हुयो, हुनजो रिश्तेदार हुयो। त ग़रीब ऐं मिस्कीन हुजण जे करे सैयदना अबू बकर सिद्दीक़ उनखे हर महीने जे अंदरि कुझु न कुझु उनखे पंहिंजे तरफ़ खां ख़र्च जे तौर ते ॾींदो हुयो। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हयाती मुबारक जे अंदरि ॻाल्हि आहे, जॾहिं ख़लीफ़ा हुन वक़्त जी ॻाल्हि न आहे,
माना इन मां इहो मालूम थियो हालांकि अबू बकर सिद्दीक़ पाण बि ग़रीब हुयो, पहिरियां त मालदार हुयो, इस्लाम जे अंदरि आयो त सॼी जो सॼी मिल्कियत अलाह जे नाले ते क़ुर्बान करे छॾी, सॼी जो सॼी मिल्कियत सैयदना सिद्दीक़ अकबर अलाह जे नाले ते क़ुर्बान करे छॾी। त सैयदना सिद्दीक़ अकबर पोइ बि जेको आहे महीने जे अंदरि हिकिड़ो उन जे लाइ राशन या कुझु बि उन जे लाइ ख़र्चु मुक़ररु कयो हज़रत मिस्ता रज़ी अलाह ताला अन्हु जे लाइ। हाणे जॾहिं इहो वाक़ियो थियो त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे ॾुखु थियो, ज़ाहिर आहे ॾुखु थींदो आहे पंहिंजो भाउ, पंहिंजो रिश्तेदार, पंहिंजो पाड़े वारो जो माण्हू ॻाल्हाए ऐं वरी जंहिंजे मथां मां अहसान कयां ऐं अहसान वारो माण्हू जो वरी पर पुट उथी करे मूंखे वरी ॾंगे, मुंहिंजी इज़त जे चोले में अची करे हथु विझे, ॾुखु त थींदो न। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जन खे बि अहिड़ो ॾुखु थियो, अहिड़ो ॾुखु थियो जंहिंजे करे हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर ऐलान कयो ऐं उन ॼण त हिकिड़ो कसम खयो त आइंदा मां हिन मिस्ता खे जेको वज़ीफ़ो या पैसा या जेको ख़र्चु ॾींदुसि उहो आइंदा न ॾींदुसि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी हीअ आयत नाज़िल फरमाए करे हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर जे बारे में तंबीह नाज़िल फरमाई त फरमाई अल्लाह पाक उन्हनि जे मथां हद जारी कराई ऐं उन्हनि जी पाकाई जो ऐलान कयो। हाणे जॾहिं पाकाई जो ऐलान कयो सिद्दीक़ तोखे हिन जे जेको आहे गणती करण जी ज़रूरत कोन्हे, जहिड़ी तरह तूं पंहिंजे अलाह मां इहा उमेद रखे थो त मुंहिंजा जेके बि गुनाह आहिनि अल्लाह पाक मूंखे माफ़ु करणु फरमाए, अहिड़ी तरह ॿियनि सां बि उहा ई जेको आहे सिलसिलो ऐं उहो ई रवैयो रख जेको पंहिंजे बारे में चाहे थो। जॾहिं तूं अल्लाह खां माफ़ी चाहे थो तूं बि ॿियनि खे माफ़ु करे छॾ। हाणे जॾहिं मिस्ता जी उनजे मथां हद बि लॻी ऐं उनखे जेको आहे अल्लाह पाक माफ़ु बि करणु फरमायो, सिद्दीक़ तूं बि माफ़ु करेसि, आइंदा जेको आहे हिनखे बदिलो ॾींदो रहंदो कर, इहो जेको हिन मां ख़तमु न कर, मिस्कीन ऐं मुहाजिर खां इहो हिन खां ख़तमु न कर। अल्लाह तबारक व तआला हज़रत सिद्दीक़ अकबर खे तंबीह करणु फरमाई। सिद्दीक़ अकबर अल्लाह पाक जे हिन तंबीह जो एतिरो असरु वरितो जो पंहिंजे हिन कसम खां माफ़ी बि घुरियईं ऐं कसम जी माफ़ी घुरण खां बाद में ऐलान कयईं त अॻ में मां मिस्दा खे जेकर हिकिड़ो रुपयो ॾींदो हुयुसि या जेको वज़ीफ़ो उनखे ॾींदो हुयुसि, हाणे अल्लाह जे हिन हुकुम खां बाद में आइंदा मां हिनखे डबल वज़ीफ़ो ॾींदोमांसि, आइंदा हुनखे डबल जेको हुनखे वज़ीफ़ो ॾींदोमांसि। त हज़रत मिस्ता रज़ी अलाह ताला अन्हु जो हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर डबल जेको वज़ीफ़ो जारी करणु फरमायो ऐं अहिड़े नमूने सां क़ुरान इहो सबक़ु सेखारणु फरमायो। फरमाई जेकॾहिं अव्हां कंहिंजे मथां अहसान कयो था ऐं अहसान वारो जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ ॾिए थो त उन तकलीफ़ जे बावजूदु जॾहिं अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर अमल कयो था त उन तकलीफ़ जे बावजूदु अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हुनखे माफ़ु करे छॾींदा। असां वटि अहिड़े क़िस्म जो सखावत जो त को मामिलो आहे ई कोन। असां वटि सखावत जो हिक ॿिए खे चांहि पीआरण खां बि इंसानु जेको आहे आज़ुर्दो आहे। मानी खाराइण त परे जी ॻाल्हि आहे, अॻे माण्हू हिक ॿिए खे मानी खाराइण पंहिंजी महिमान नवाज़ी सम्झंदो हुयो, जेसीं ताईं कंहिंखे मानी न खारायूं तेसीं ताईं हुनखे मज़ो न ईंदो हुयो, माण्हू ख़ुशि थींदो हुयो, महिमान ईंदो हुयो। ऐं हिकिड़े कमीने माण्हू जी निशानी मां इहा बि हिकिड़ी निशानी अथव, जेकर उन वटि महिमान अचे त उहा ख़ुशि हुजे महिमान जे अचण जे करे पंहिंजो बूत जेको आहे किनो करे वेही रहे, या हाणे अचे महिमान जे मां पंहिंजे कम में मसरूफ़ आहियां, हे वरी आयो आहे चांहि पीआणी पवंदी मानी कराइणी पवंदी, इहा कमीने माण्हू जी निशानी अथव। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे मथां अहसान फरमायो जो हिन उम्मत खे अंबिया वारी सुनत नसीब फरमाई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत हूंदी जेसि ताईं महिमान खे न घुराईंदो तेसि ताईं मानी कोन खाईंदो हुयो। ऐं असां वटि बुख़ल जी इंतिहा हेॾी आहे मुंहिंजा दोस्तो, असां वटि ज़ुल्म एॾो आहे जो असांखे मानी महीना गुज़री न कंहिं मानी कोन खाराईंदासीं। ऐं इन अमल जे करे असांजी बख़ीलीअ जे करे माण्हू असांजे वेझो अचण लाइ तयार ई कोन। जेकॾहिं न असां सखा कयूं, इहे जेके वञी पैसा वञी ॾींहं राति भॼंदा था वधूं, जेकॾहिं न असां सखा कयूं ऐं जेका महिनत कयूं ऐं माण्हुनि खे जेको आहे घुराए करे कॾहिं उन्हनि जी ख़िदमत कयूं, कॾहिं उनखे दीन जो जीअं हिकिड़ो तरीक़ो आहे न, बाबा अॼु जेको आहे दर्स रखूं था क़ुरान पाक जो, गॾिजी करे पाण में जमात वारनि चंदो कयो, 2-2, 3-3 रुपया चंदो करे ऐं जेको आहे पाण में चांहि जो इंतज़ामु कयूं या हिकिड़ी देग मानी जे लाइ अथऊं, बाबा क़ुरान जो दर्स बि ॿुधूं, सवाल जवाब बि कयूं, ॾिसो त कीअं थो दीन जो कमु थिए। हिते जेके आहिनि हे ईअं ई आहे जीअं न पुट जेके निंदण खां घुमंदा वतन पीउ जे साए खां सवाइ, हिते जेके पाण वीचारा दीन जे कम जे लाइ वतंदा भॼंदा, पोइ हाल इहो आहे जो साल भॼी तकलीफ़ आहिनि, हिकिड़ो माण्हू बि नमाज़ी कोन थींदो, छो त पाण में इत्तिफ़ाक़ी कोन्हे न। ज़ाहिर आहे जॾहिं तूं मुंहिंजी परवाह न कंदे मां तुंहिंजी परवाह छो कंदुसि, हिकिड़ी ॻाल्हि आहे न। जेकॾहिं औलाद जो अबे जी परवाह न कंदी त अबो जो हुनजी परवाह कंदो, ठीकु आहे, हर को पंहिंजे मुंहुं त अहिड़े नमूने सां ज़ाहिर आहे माण्हू अॻिलो माण्हू केतिरो बि कमज़ोर हुजे, आलिम माण्हू मौलवी माण्हू केतिरो बि भली खणी हुनखे इल्मु न हुजे, अमल न हुजे, कुझु बि न हुजे, पर आम जेको दीनदार आहे हुनजे मुक़ाबले में त 1000 दफ़ा भलो आहे न। हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां पंहिंजी तारीफ़ नथो कयां, पर आम जे मुक़ाबले में त 1000 दफ़ा भलो आहे न। भली घणी हुनजे हू जेको आहे केतिरो बि हुजे, पर आम जे मुक़ाबले में जो 10 साल जेके हुन इल्म जे अंदरि बल्कि 12-15 साल लॻाया, जॾहिं दीन जे मामले में हाणे उन सां जेको आहे मशवरो ई कोन्हे, उनजी जेका आहे राय कोन्हे, त पोइ ज़ाहिर हर को पंहिंजे मज़ा वीचारा पंहिंजे मज़ा घुमंदा, पंहिंजे मज़ा घुमंदा।
होड़ा ॻाल्हि इहा आहे त सखावत जो असां वटि कंहिं बि क़िस्म जो हिसाब किताब आहे कोन। हाणे ॾिठुमि त वीचारा काफ़ी वीचारा महिनत कंदा वतनि पिया इन दीन जे जुस्तजू लाइ, त बाबा दीन जे रस्ते में निकिरो, अलाह जे रस्ते में निकिरो। मूं हुननि खे अर्ज़ु कयमि त अलाह बाना इहा जुस्तजू जेके न मस्जिद जे आबाद करण जे लाइ कयो आहे, कॾो कॾहिं जेको आहे मस्जिद आबाद थी वञे, मस्जिद जमा सां भरी पई हुजे। हर को पंहिंजी मर्ज़ी वारो, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे मां अर्ज़ु कयां थो त जेकॾहिं ज़ाहिर आहे वॾे मशवरे सां माण्हू न हलंदो पोइ ईअं हलंदो कमु। क़ुरान फरमाईंदो वला यअतलि उलुल फ़ज़्लि मिनकुम वस्साअति अन यु'तू उलिल क़ुर्बा, ऐं नथो जुगाए त कसम खणनि फज़ीलत वारा तव्हां मां, वस्साअति अन यु'तू, ऐं जेके वुसअत वारा आहिनि जिन खे अलाह पाक ताक़त ॾिनी आहे। मां हिन ते अर्ज़ु कयुमि, मां अॻु में बि अर्ज़ु कयो अथमि त मुंहिंजा दोस्तो ज़रूरी न आहे त माण्हू जेको आहे ताक़त हुजे 100 रुपए जी त अलाह जे नाले ते 500 रुपया कढी ॾींदा। जेकॾहिं ताक़त तोखे पैसे ॾियण जी आहे त पैसो ॾे, न आहे पैसे ॾियण जी पंहिंजी ख़िदमत पेश कर। जीअं मस्जिद जे अंदरि आहे न, अलाह जो घर आहे, उनखे जेकॾहिं तूं पैसो ॾेई सघे थो त बिस्मिल्लाह, पैसो नथो ॾेई सघे तोखां पुॼे त उनजी ख़िदमत कर। ऐं असां वटि वरी अख़लाक जो गिराफ़ एतिरो त किरियल आहे त असां वटि ख़िदमत छा कंदासीं, रांदो जेको आहे पंहिंजो किनो जेको विछायल हूंदो न, वेंदासीं त वरी उहो बि उते भली पाण मुला खणे मां इहो जुती पई ईंदो, पखो बि पियो हलंदो, फराज़ी बि उते पई हूंदी। उते जेके जितां डेस्क जेको आहे असांजे क़ुरान पाक जो डेस्क खणंदा न, इहो क़ुरान पाक डेस्क करे हुते उछले छॾींदा, कॾहिं टोपी हुते उछले छॾींदा, कॾहिं जेको आहे किथे क़ुरान खे सुहिणे नमूने सां विड़ी न रखंदा। हालांकि इहो अख़लाक़नि मां अख़लाक़ आहे, जेकॾहिं जंहिं शइ खे मुस्लमान जितां खणे थो उनखे उते रख, क़ुरान खे सुहिणे नमूने सां खयों थी उनखे उते रख, डेस्क सुहिणे नमूने सां जितां कई थी उते उनखे कुंड ते ठाहे रख। जेका शइ पखो तो हलायो आहे पंहिंजे इस्तेमाल जे लाइ, वञे थो वरी उहो पखो बंदि कई वञे। भला अलाह जे घर में जेकॾहिं तूं पंहिंजी ख़िदमत पेश नथो करे, पंहिंजो किनो त न छॾे वञे। त अहिड़े नमूने सां त जेका इंसान खे वुसअत आहे, मूं अर्ज़ु कयुमि जेकॾहिं वुसअत इंसान खे पैसे ॾियण जी न आहे, मानी खाए थो न, जेकॾहिं ॿ जेके रगड़ियूं खाए थो, मानीअ जूं 2 मानियूं खाए थो, त कम अज़ कम भला अधु जेका आहे मानी अलाह जे नाले ते क़ुर्बान कंदो न, अलाह पाक इन जो बि अजुर उनखे 1000 रुपया ख़र्च करण जो सवाब अता फरमाईंदो। जेका ताक़त आहे इंसान अलाह जे नाले ते ॾे, जेका ताक़त आहे इंसान सख़ा करे। पर यादि रखो, हीअ जेके आम तौर ते जेके फ़क़ीर ऐं मिसकिन इहे जेके रवाजी जेके आहिनि न, पेनूं इन्हनि खे कॾहिं बि न ॾींदा कयूं। हा, जेकॾहिं माण्हू अलाह जी सदा हणनि था, 5 रुपया ॾेई छॾे, 10 रुपया ख़ैर आहे, 5 रुपया 10 रुपया अलाह जे नाले ते क़ुर्बान आहिनि। पर जेको ठाउको जेकॾहिं माण्हू खे सदको ॾियणो हुजे, 100 रुपयो 500 रुपया 1000 रुपयो, त माण्हू अहिड़े खे ॾे जेको पंहिंजो रिश्तेदार हुजे, वरी अहिड़े खे ॻोल्हे जेको नमाज़ी हुजे ऐं ग़रीब हुजे, वरी अहिड़े खे ॾे जेको पाड़े वारो हुजे ऐं जेको आहे नेक नमाज़ी हुजे। इन खां माण्हू स्टार्टिंग करे, पाण सां गॾु जेको नमाज़ी आहे, मोमिन आहे, मुस्लमान आहे, नमाज़ पढ़े थो, हक़दार आहे, उनजी ज़रूरत पुछी करे पहिरियां माण्हू उनजी ज़रूरत पूरी करे। सभ खां वॾो हक़दार इहो आहे, उनजे मुक़ाबले में ॿाहिरियों भली घणी रड़ियूं कंदो रहे, उनखे चए दादा मूंखे माफ़ु कर, ज़ोरी करे माण्हू उनखे मजबूरन चए थो मूं अलाह जे नाले जो ख़ैरु कढी छॾियो आहे। त पहिरियों हक़ जेको आहे पंहिंजे मिट माइट जो आहे, पाड़े वारे जो आहे, पंहिंजे नमाज़ीअ जो आहे, पंहिंजे जमायती जो आहे, उनखां बाद में ॿियनि मिसकिननि जो आहे। इहे जेके आहिनि हक़ आहिनि पंहिंजा। त वुसअत वारनि जे मथां फरमाईंदा वस्साअति अन यु'तू उलिल क़ुर्बा वल मसाकीन, तव्हां ॾियो जेको आहे उलिल क़ुर्बा पंहिंजे रिश्तेदारनि खे, वल मसाकीन मिसकिननि खे, मुहाजिरनि खे, फी सबीलिल्लाह अलाह पाक जे रस्ते में ॾियो, अलाह जे नाले ते, अलाह जे नाले ते ॾियो, ॿिए कंहिंजे नाले ते न। जॾहिं अवां ॾींदो अलाह जे नाले ते, अलाह जे नाले ते जॾहिं तव्हां ॾींदा त अलाह पाक जे नाले ते ॾियण जे करे रब साईं तव्हांखे एॾो अजर अता फरमाईंदो जो तव्हांखे दुनिया जे अंदरि केतिरी बि तकलीफ़ ईंदी, अलाह तव्हांजो जेको आहे रिज़्क़ कॾहिं बि न खुटाईंदो। अलाह पाक तव्हांजे दुनिया ऐं आख़िरत जे रिज़्क़ खे पियो वधाइण ॾियो अलाह जे नाले ते। ऐं जेको तव्हां सां हुसन सलूक न करे उनखे बि अलाह जे नाले ते माफ़ु करे, अलाह पाक जे नाले ते, रब जे नाले ते उनखे माफ़ु करे छॾे। सो क़ुरान फरमायो वल मुहाजिरीन फी सबीलिल्लाह वल याफ़ू वल यस्फ़हू, ऐं माफ़ु कयो ऐं दरगुज़र कयो, माफ़ु कयो दरगुज़र कयो, माफ़ु कयो दरगुज़र कयो। इहे 2 उसूल अलाह जे क़ुरान ॿुधाइण फरमायो। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं तव्हां इहे 2 उसूल अपनाईंदा, अलाह पाक को वजह न आहे जो तव्हांजा रिश्ता जेके आहिनि पाण में वरी जुड़ी वेंदा, पाण में गॾिजी पवंदा, हिक ॿिए जा रिश्ता जुड़ी पवंदा न। यकीन ॼाणो रिश्तनि जे जुड़ण जे करे, मिलण जे करे तव्हांजी दिलि जेका हेतिरी मुंझल आहे हेॾी दिलि थी वेंदी। माफ़ु कयो दरगुज़र कयो, भाइरनि खे रिश्तेदारनि खे माफ़ु कयो दरगुज़र कयो। असांजे अंदरि बि उहा जेको आहे माफ़ी वारो सिलसिलो न आहे, पर जेको मूं अर्ज़ु कयुमि, मां तव्हांखे मिड़ई तव्हांखे मज़ाक़ में तव्हांखे ॻाल्हि ॿुधायुमि त इन्हनि जे मामले में बि इहो माफ़ी ऐं दरगुज़र जे हुकुम खां माण्हू कमु वठंदो आहे। जेकॾहिं न वठे त केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जेको आहे वक़्त ते कॾहिं जेको आहे ईज़ायो, पर पोइ बि नमाज़ पढ़ंदा आहिनि, पर माण्हू उनखे दरगुज़र कंदो आहे, माफ़ु कंदो, तॾहिं न त उन जी नमाज़ ई कोन थींदी। तंहिंजे करे क़ुरान फरमाए त वल याफ़ू वल यस्फ़हू, फरमाईं त माफ़ु कयो दरगुज़र कयो। अलाह जे नाले ते जॾहिं तव्हां माफ़ु कंदव दरगुज़र कंदव, अलाह तबारक व तआला तव्हांजी दिलनि जे अंदरि मुहबत क़ाइमु करणु फरमाईंदो। फरमाईं त वल याफ़ू, माफ़ु कयो,
वलियसफ़ऊ दरगुज़र कयो अबा हिन ॾे हा जीअं मूं अर्ज़ु कंदो आहियां अॻु में बि जेकर तव्हांजो अहिड़ो हक़ु रखियलु आहे कंहिं ॿिए जे मथां जेको तव्हां माफ़ु नथा करे सघो कंहिं 10,000 कर्ज़ु आहे इहो त माफ़ु करण जहिड़ो कोन्हे न ग़रीब कीअं माफ़ु कंदो हुनखे त ज़ाहिर आहे हुनखे माण्हू वापसि वठण जे लाइ तगोदो कंदो महिरबानी सां इहसान सां न ॾींदो त ज़ाहिर हुन ते मोचड़ो बि खणंदो जुर्म खे ख़तमु करण जे लाइ या हुनखां मुजरिम खां पंहिंजो हक़ु वापसि वठण जे लाइ त माण्हू अहिड़ा क़दम त खणंदो ईअं न त उते बि माफ़ु करे दरगुज़र जे पोयां हले त पोइ त इंसानु सफ़ा कंगाल थींदो या त वरी हेॾी वरी दिलि हुजे सिद्दीक़ अकबर जहिड़ी जो जेतिरो बि हुनखे ॾुखाए त वरी हुनखे माण्हू माफ़ु करे वरना न त थोरी घणी माण्हू कंहिंजी ॻाल्हि बुरी लॻी कंहिंजो जेकर थोरो घणो हक़ु रहिजी वियो इन मामलनि जे अंदरि कंहिंजो जेकर थोरो घणो असांखे ईज़ाउ पहुची वियो इन्हनि मामलनि जे अंदरि मुस्लमान खे अलाह पाक हुकुम फरमायो वलियाफ़ू वलियसफ़ऊ फरमाई त माफ़ु कयो दरगुज़र कयो अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम अलाह जो क़ुरान केॾो सुहिणो मिसाल ॾिनो फरमाई त मुस्लमानो तव्हांखे इहा शइ पसंदि न आहे तव्हां इहो पसंदि न कंदा आहियो त अलाह तव्हांखे माफ़ु करे हालांकि जेकर असां पंहिंजा गुनाह ॾिसूं पंहिंजे जिंद जा गुनाह ॾिसूं त असांजा गुनाह अव्हांखे ख़बर ई न आहे जेके असांजा पंहिंजा गुनाह आहिनि इहे कूड़ बदूड़ इहे गिलाऊं इहे जेके आहिनि बख़ीलियूं इहे त परे जी ॻाल्हि आहे पर असांजी ज़िंदगीअ में केतिरा अहिड़ा हिन ज़िंदगी ताईं गुनाह आहिनि जेके जेकर इंसान खे माण्हुनि खे ॿुधायूं त माण्हू चवंदा भेण हिन जी त शकल ॾिसण जहिड़ी ॾिसण लाइ तयारु कोन आहियूं अहिड़ा बि गुनाह असांजे अंदरि आहिनि पर अलाह पाक सतार आहे परदो रखी वेठो आहे असां जेको आहे इन जे बावजूदि रब जी सतारी जे अंदरि एतिरी उमेद आहे जो अलाह पाक उमेद रखंदा आहियूं न अलाह पाक असांखे बख़्शण फरमाईंदो अलाह जो क़ुरान मिसाल केॾो सोढ़ो ॾिनो फरमाई त मुस्लमानो तव्हां जेको अलाह तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम तव्हां हिन शइ खे पसंदि कंदा आहियो न अलाह तव्हांखे माफ़ु करणु फरमाए हालांकि अलाह सां माफ़ु करे कंहिं इंसान जे जेको आहे नामे अमाल में चोरी लिखियलु हुजे कंहिंमें ज़िना लिखियलु हुजे कंहिंमें बदकारी लिखियलु हुजे कंहिंमें कूड़ कंहिंमें ग़ीबत कंहिंमें पराए जेको आहे हक़ु खाइणु लखनि जूं लख माण्हू चोरियूं था कनि फराड डाका अलाए कहिड़ा उहे हुनजे लिखिया पिया आहिनि पर पोइ बि बानो इहो सोचींदो आहे त मुंहिंजो अलाह मूंखे माफ़ु करे फरमाई त जॾहिं बाना तूं इहो सोचे थो मुंहिंजो अलाह मूंखे माफ़ु करणु फरमाए त पोइ फरमाई त हिन उम्मत जे लाइ बि इंसान ज़ात जे लाइ बि इहा ई जेको आहे ख़्यालु रखंदो कर त जॾहिं मां रब खां माफ़ी जी उमेद रखां थो त तूं बि हुन बाननि खे माफ़ु करे छॾींदो कर तूं बाननि खे माफ़ु कंदे अलाह तोखे माफ़ु करणु फरमाई तूं बाननि खे माफ़ु कंदे अलाह तोखे माफ़ु फरमाई इहो कानून अथव तव्हां ॿियनि खे बख़्शींदा रहंदव अलाह तबारक व तआला तव्हांखे बख़्शींदो रहंदो हिन जे अंदरि थोरी जेका तकलीफ़ आहे पर इहा तकलीफ़ माण्हू बर्दाश्त कंदो न त तकलीफ़ बर्दाश्त करण खां बाद में अलाह तबारक व तआला पोइ अहिड़ो वरी हुनजो नतीजो ऐं अहिड़ो हुनजो जेको आहे को न को पैमानो रब साईं नतीजो अता थो फरमाए जो इंसान जेको आहे पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी गुज़ार लॻी थो वञे जो रबना आतिना फिद दुनिया हसन मुंहिंजा अलाह मूंखे दुनिया जी ज़िंदगी हसन वारी अता फरमाए उहा हसन वारी ज़िंदगी रब नसीब थो फरमाए अवां ॾिसो दीनदारनि जी अलाह वारनि जी ज़िंदगी त अञा परे पर असांजो तालुक़ु थोरो रुॻो क़ुर पाक सां आहे हिन क़ुर पाक सां तालुक़ु हुजण जे करे इहे हुकुम पाइण जे करे असांजा केतिरा ई मामला हूंदा आहिनि जीअं शागिर्द हूंदो आहे पाड़े वारो हूंदो आहे दोस्त हूंदो आहे भाउ हूंदो आहे रिश्तेदार हूंदो आहे उहे असांजा हक़ खाई वेंदा आहिनि कॾहिं मोती फोती थींदी आहे त पुछण बि न ईंदा आहिनि कॾहिं बीमारी थींदी आहे त उहे जेके आहिनि दवा पुरसी बि करण न ईंदा आहिनि पर उनजे बावजूद बि हिन क़ुर जे हुकुम जे मुताबिक़ जॾहिं असां अलाह पाक खां इहा उमेद था रखूं माण्हू हुनखे माफ़ु कंदो दरगुज़र कंदो त वरी जेका आहे कैफ़ियत अहिड़ी थींदी आहे वरी जॾहिं हुननि खे का मुसीबत पहुचंदी आहे त वरी मुसीबत जे वक़्त में वरी साॻियो असांजे साम्हूं अची करे वेही रहंदा आहिनि साईं मसइलो थी पियो आहे हाणे मसइले जे अंदरि असांजी का मदद कयो रहनुमाई कयो अलाह पाक दुआऊं क़बूल फरमाए थो न ईअं थोरी दुआऊं क़बूल नथो फरमाए क़ुर वारनि जी दुआऊं क़बूल न कंदो कंहिंजी दुआऊं क़बूल कंदो असांजो शागिर्द आहे इहो ऑफिसर कॾहिं कॾहिं हिते ईंदो अथव इहो हूअं माशाल्लाह न ईद ते मिलणु अचे न कंहिं असांजी बीमारी पुछणु अचे न कंहिं पोती ते न पोती ते पर वीचारे का तकलीफ़ थींदी सिधो हिते पर उनखे जेको आहे इहो महसूसु न कराए बाबा तूं जेके हिन हक़ अदा न कया ठीकु आहे असां दरगुज़र कयोसीं रब खां इहो उमेद रखूं था दरगुज़र कयोसीं इनजो ऐं उनजो नतीजो अलाह पाक इहो अता फरमाईंदो आहे जो अवां ॾिसो त आम माण्हुनि जी अॼोके मुआशिरे जे अंदरि ज़िंदगी ॾाढी ख़राबु ऐं तकलीफ़ आहे आम माण्हू महांगाई जो ज़मानो तकलीफ़ अलाए कहिड़ा मामला पर उनजे बावजूदि असां सां बि मामिलो इहो ई आहे पर छा आहे इन्हनि कानूननि जे करे अलाह तबारक व तआला रहमत करे थो जो आम माण्हू जी ज़िंदगीअ में नमाज़ी ऐं दीनदार जी ज़िंदगी में वॾो फ़र्क़ु आहे दीनदार जी ज़िंदगी जेका आहे रहमत ऐं बरकतुनि सां भरियल रहे थी ऐं बेदीन जी बेनमाज़ी जी ज़िंदगी नफ़रतुनि सां जाल सां भरियल रहे थी जंहिंजे करे भली करोड़नि जो लखनि जो मालिक हुजे असां त इहे हज़ार रुपया कमाइण वारा आहियूं ऐं केतिरा ई जेके आहिनि अहिड़ा मां सुञाणां थो जेके लखे रुपया कमाईंदा आहिनि पर उनजे बावजूदि उन्हनि जो हाल इहो हूंदो आहे महीने जे आख़िर जे अंदरि रड़ी कंदा आहिनि साईं मुंहिंजी 1.5 लख पघार आहे 1,80,000 पघार आहे 1,25,000 पघार आहे महीने आख़िर रड़ी कंदा आहिनि साईं खीसा खाली आहिनि अलाह जे नाले ते कुझु कर्ज़ु त 10,000 इहा हालत हूंदी आहे हुननि
त मुआशरे जे अंदरि क़ुरान फरमाईंदा अला तुहिब्बून अन यग़फिरल्लाहु लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अवां जेकॾहिं पसंदि कयो था अल्लाह तव्हांखे बख़्शण फरमाईंदा पोइ तव्हां बि ॿियनि माण्हुनि खे वलियाफ़ु वलियस्फ़ाहु माफ़ कयो ऐं दरगुज़र कयो वल्लाहु गफ़ूरुर रहीम। फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे रब तव्हांजे गुनाहनि खे बख़्शण बि फरमाईंदो ऐं रहमत जी बरसात बि नाज़िल फरमाईंदो। इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलात, फरमाईंदा बेशक उहे माण्हू जिन इल्ज़ाम हया मुहसनात पाक दामन औरतुनि जे मथां अल गाफ़िलात जेके गाफ़िल आहिनि माना उन्हनि खे ख़बर ई न आहे जीअं अम्मा आइशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा, अल मोमिनात जेके ईमान वारियूं आहिनि। फरमाईंदा लुइनु फ़िद दुनिया वल आख़िरा, अल्लाह पाक जी लानत आहे इन्हनि जे मथां दुनिया आख़िरत में। अल्लाह उन्हनि जे मथां लानत कई जेके अम्मा आइशा जे मथां अञा कावड़े वेठा आहिनि। फरमाईंदा उन्हनि जे मथां अल्लाह जी लानत आहे दुनिया में बि आख़िरत में बि लानत आहे वलहुम अज़ाबुन अज़ीम। ऐं फरमाईंदा उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह पाक कंदो आहे, अल्लाह पाक कंदो आहे। अल्लाह जी क़ुरान खे सम्झण अमल करण जी